فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والقرآن المجيد. بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد. قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ. بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريض. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد أحيينا به بلدة ميتا كذلك الخلود. كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فارتوعيد. أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال تعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم. ألم نجعل له عينين ولسانا وشفتين وهديناه النجدين. हर किस्म जी हमद सना वाखान है वडाई इबादत है बंदगी अकेले अल्लाह तबारक व तआला जी ज़ात के जुबाए जेको अकेलो हिन पूरी कायनात जो खालिक ऐं मालिक आहे। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ खां बाद बेहिसाब अनगिनत लातादाद दुरूद सलाम हुजनि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला इन पूरी दुनिया जे हिदायत जे लाइ मबूस फरमायो। बिरादरान इस्लाम अज़ीज़ माण्हू खुतबे जुमे जो मौज़ू आहे अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ी वॾी नेमत आहे। हिन खां अॻिलो खुतबो ज़बान जे बारे में सो देखे में ज़बान पर मामूली आहे लेकिन ज़बान जे ज़रिए केतिरा फितना जनम गिने था ई पापड़ले खुतबे में सो ऐं अॼु खुतबो जेको आहे अख जे बारे में बयान कयो वेंदो। अख अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ी वॾी नेमत आहे। ॾिठे में ते मामूली ऐं नंढिड़ो आहे लेकिन इन जा घणा नुक़सान ऐं घणा फ़ाइदा आहिनि। عن عبد الله بن عمرو قال دخل علي رسول الله صلى الله عليه وسلم فقال ألم أخبر
अन्नका तक़ूमुल लैल व तसूमुन नहार क़ुल्तु बला काला फला तफ़अल कुम व नम व सुम व अफ़्तिर फ़इन्ना लिजसदिका अलैका हक़्क़न व इन्ना लिअयनिका अलैका हक़्क़न व इन्ना लिज़ौजिका अलैका हक़्क़न। हज़रत अब्दुल्ला बिन अम्र बयान कई था तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहत आया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल्ला बिन अम्र कहता तो मुखे चौन लगा तो मुखे खबर मिली है तो तू रात जो कयाम दी जो रोजा रखे दो मुसो आए तो तू रात जो जागे तो दी जो रोजा रखे तो हज़रत अब्दुल्ला बिन अम्र कहता मु अर्ज कयो मु चयो है अल्लाह के रसूल हाँ गाल जो सुहाया वो सच्ची आए तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पर अब्दुल्ला बिन अम्र एरो न कर बल्कि तू रात जो जाग पर रात जो आराम पर कर सुन पर यानी पूरी रात जो अब्दुल्ला कयाम न कर पूरी रात न जाग तो रोजो रख रोजो छड़ार पर यानी लगातार 12 महीना रोजा न रख कोई दिलाए तो मथे तो जिस्म जो हक है तो मथे तो बदन जो हक है तो मथे तो जी अख जो हक है तो मथे तो जी औरत जो हक है। इन हदीस के पाता ये पुजान वाला सहाबी रसूल अब्दुल्ला बिन अम्र बिन आस यानी जी कुनियत अबू मोहम्मद आए अस्साबिकून अल अव्वलून निजर आई 4 फिकिया मुहद्दिस अब्दुल्ला बिन उमर अब्दुल्ला बिन अब्बास अब्दुल्ला बिन मसूद अब्दुल्ला बिन अम्र निजारा एकड़ो ई पर आए कुतुब हदीस में अब्दुल्ला बिन अम्र सा 700 अहादीस मरवी है जै मिजारा 17 हदीसों जो कोई ई मुत्तफकुन अलैह यानी बुखारी ए मुस्लिम बिनी में मौजूद है 8 हदीसों सिर्फ बुखारी में मौजूद है 20 हदीसों मुस्लिम में मौजूद है। उन्हीं जी तरफ तो उन्हीं मिजारा सरफहरिस्त जो आए ये अख आए इब्ने अमर खा रिवायत है तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामो मुझे कसरत रोजे जो जिक्र कयो ताऊ वधारे रोजा रखा तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वोट आया आऊं खजूर जे पते सां पने सां भरियल चमड़े जो हिकिड़ो तकियो जेको मूं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं रखियो यानी सिरे निजारा तकिए निजारा सुवालो कपड़ न हो बल्कि खजूर जा पत्ता खजूर जा पन भरे रहा फजलसा अलल अर्ज़ वसारतिल रिसादतु बैनी व बैनहु आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमीन मथे वेही गया सिरो मुंह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में फेरो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा तेरे नबी मुंहिंजे विच में सिरो फेरो वो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमा यकफीका मिन कुल्लि शहरिन सला
सतोयामिन कोई दोजे लाए हर महीने 3 रोजा रखना काफी नहीं तो तू हर महीने 3 रोजा रखे। हजरत अब्दुल्ला बिन अमर कहता है अल्लाह के रसूल ही मुझे लाए काफी नहीं। या रसूलुल्लाह ये मुझे लाए काफी नहीं ता 3 रोजा रखा सके महीने में। तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अब्दुल्ला बिन अमर के खमसन 5 रोजा रख 5 तो काफी नहीं। हजरत अब्दुल्ला बिन अमर कहता है अल्लाह के रसूल ये पर मुझे लाए काफी नहीं। तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया 70 रोजा रख महीने में। अब्दुल्ला बिन अमर कहता तो ये पर मुझे काफी नहीं न खा वजारा रखना चाहिए। तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया 9 रोजा रखते 9 पर मुझे लाए काफी नहीं न खा पड़ा और मैंने वजारे रखना चाहिए। तो नफली रोजे में जिक्र आए फर्जी जो नहीं हर महीने में लगातार अब्दुल्ला बिन अमर रोजा रखता हुआ वो लोगों ने फरमाया 11 रोजा महीने में रख। अब्दुल्ला बिन अमर कहता ही पर काफी नहीं तो रसूल फरमाया ला सौमा फौका सौम दाऊद अलैहिस्सलाम शतर दहर सियाम यौमिन व इफ्तार यौमिन। दाऊद अलैहिस्सलाम जे रोजे खा पण रोजो वधारे नहीं। अल्ते जमाने में रोजा यानी हिकड़े ॾींहं जो रोजो रखणो ऐं हिकिड़ो ॾींहुं रोजो छॾाइणो यानी दाऊद अलैहिस्सलाम हिकिड़ो ॾींहुं रोजो रखंदा हुआ ऐं हिकिड़ो ॾींहुं रोजो बि न रखंदा हुआ। यानी हर महीने में 15 रोजा रखंदा हुआ 15 रोजा किन रखंदा हुआ ते तू 15 रोजा रख। 12 महीने में 6 महीना रोजा रखंदा हुआ 6 महीना रोजा किन रखंदा हुआ। अब्दुल्ला बिन अमर कहता मुझे अल्लाह का रसूल आप कितने ॾींहं में कुरान पढ़ा कितने ॾींहं में कुरान खत्म किया। रोजे के बारे में सल्लम 15 ॾींहं इजाज़त ॾिनो तो 15 रोजा रख 15 हिकिड़ो ॾींहुं रख हिकिड़ो ॾींहुं छॾा हिकिड़ो ॾींहुं रख। वो कहता अल्लाह के रसूल आप कुरान कितने ॾींहं में पढ़ा कुरान कितने ॾींहं में खत्म किया। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हिकिड़े महीने में तो कुरान खत्म कर। 12 महीने जो जिक्र नहीं कयो रमजान जो जिक्र नहीं कयो बल्कि फरमाया चाहे अब्दुल्ला तो हर महीने में कुरान करीम खत्म कर। अब्दुल्ला बिन अमर क्यों तो इन खां वधारे आऊं ताकत रखा तो महीने में कुरान खत्म कया महीने में फेरा खत्म कयो था वधारे ताकत रखा तो मुंह में इस्तेदाद है ताकत है कई फेरा खत्म कया। ये जुमलो बार बार दोहरायो यानी उन्हीं न मुद्दत में कमी चाहियो तो ओछा ॾींहं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त ॻाल्हि सुठी आहे त ओछे ॾींहं में कुरान करीम खत्म कई। बिल आखिर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तो 7वें ॾींहं में तो कुरान पढ़ी 7वें ॾींहं में तो कुरान करीम खत्म करो। उन्हीं जो तो 7वें ॾींहं खां वधारे ताकत रखां थो 7वें ॾींहं में कुरान करीम खत्म कया बल्कि 7वें ॾींहं खां वधारे ओछा ॾींहं हुए ओछे ॾींहं में पर ताकत रखां थो त 5 ॾींहं में 6 ॾींहं में कुरान करीम खत्म कया। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे शख्स 3 ॾींहं खां वधारे कुरान पढ़ियो कुरान करीम खत्म कयो तो उन कुरान करीम खे कीअं पण न सम्झो बल्कि तो 7वें ॾींहं में कुरान करीम खत्म कर। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अब्दुल्ला बिन अमर की वफात ताइफ में थी। जिस पर अब्दुल्ला बिन अमर ताइफ में लेके अल्लाह तबारक व तआला उन्हें मथे हजारों रहमत नाज़िल फरमाए आमीन। तो बिरादरान इस्लाम उन्हीं की नेकी जी लालच हुई
नेकियूं जी उनमें आरज़ू ई त आओ वधीक मां वधीक नेकियूं कयां, वधीक मां वधीक रोज़ा रखां, वधीक मां वधीक रात जो जागां, वधीक मां वधीक क़ुरान करीम ख़त्म कयां। अल्लाह तबारक व तआला इंसान के बेशुमार नेमत सां नवाज़े, उन्हें जो शुमार करण उन्हीं के गण मुमकिन जिनाई त इंसान गणे सके। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाया तो नेमत अल्लाह ला तुहसूहा, ये करे आई अल्लाह की नेमत के शुमार करण वञो, अल्लाह की नेमत के गण वञो, अल्लाह की नेमत के लेखण वञो तो आई शुमार नथा करे सको, आई गणे नथा सको, आई लेखी नथा सको। अल्लाह तबारक व तआला इतरियूं पाके नेमतूं ॾिनई। अल्लाह तबारक व तआला जी बेशुमार नेमत निजारा हिकिड़ी अज़ीम नेमत जो कोई अख है जिते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे इनामात जो पंहिंजी नेमत जो ज़िक्र कये तो उते सर फ़हरिस्त पहले नंबर वती नेमत में अल्लाह तबारक व तआला अख जो ज़िक्र कये। अल्लाह तबारक व तआला फरमाए अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन, और असां उनके अखी न ॾिनियूं, ज़बान ऐं होठ न ॾिना, तो उनखे ॾेखारिया पोइ रस्ता। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो को इंसान के असां मुंहुं अखी न ॾिनियूं, इंसान की ज़बान न ॾिनी, इंसान के पोइ चप न ॾिना, ये सारियूं नेमतूं ॾियण जे बाद अल्लाह फरमाए थो असां उनखे रस्ता समझाए छॾिया त ही रस्तो सही आहे, ही रस्तो ग़लति आहे। जॾहिं अख अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ी वॾी नेमत आहे त इन नेमत जी क़दुरु करणी खपे। इन जी हिफ़ाज़त जे लाइ कोई पण कसर न छॾणी खपे। इंसान जी जान माल ऐं इज़त जी हिफ़ाज़त जे लाइ अल्लाह तबारक व तआला जेको कानून बनाए हैं उन्हीं में जारा, उन्हीं में एतिरी गहराई है त कंहिं कानून जी तरफ़ इल्तिफ़ात करण जी ज़रूरत न आहे। इंसान जी जान न, इंसान जे हर अज़ जी हिफ़ाज़त जे लाइ कानून मुतयन कई। अख खे न्यारे लायो, जेकॾहिं को शख़्स कंहिंजी हिकिड़ी अख खे ज़ाहि करे छॾे थो, हिकिड़ी अख फोड़े विझे थो, हिकिड़ी अख कढी विझे थो, त अल्लाह तबारक व तआला उन सां क़िसास बदिलो ॾियण जो हुकुम फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन सां निस्फ़ दियत यानी 50 उठ ॾिया वञे। को इंसान कंहिंजी हिकिड़ी अख जानी मानी कढी विझे त हिन जी दियत केतिरी आहे? हिन जी दियत जेको आहे 50 उठ ई। इंसान के मारे विझे त हिन जी दियत जेको आहे, हिन जो बदिलो जेको आहे 100 उठ ई। ऐं हिकिड़ी अख जी क़ीमत जेको आहे 50 उठ आहे। जेकॾहिं को पंहिंजूं ॿ अखी कढी विझे थो त पूरी दियत इंसान के मारे विझे, पोइ अखी कढी विझे, एतिरी दियत कई वेंदी, यानी 100 उठ ॾिया वेंदा। जेतिरी इंसान जी जान जी क़ीमत एतिरी इंसान जी ॿी अखी जी क़ीमत आहे। हिन जो मतिलबु ई न आहे त पहिरीं दियत ॾिनी वञे, बल्कि कोई इंसान कंहिंखे मारे विझे त बदिले में उनखे मारियो वेंदो पहले नंबर वते। जेकॾहिं कोई चए मारणु नथो चाहियां, बदिलो नथो करणु चाहियां, मूंखे दियत खपे थी, मूंखे पैसा खपे था, त 100 उठ इंसान जी जान जाए। को कंहिंजी अख कढी विझे थो त पहले नंबर मथे हुनजी अख कढी वेंदी।
कोई देर मुखे दियत खपे थी अख न तो बदलता या तकड़ी अख जा पिंजा उठ बे अखी गदी थी तो 100 उठ जे करे को पैसे माफ करे छे त अल्लाह तबारक व तआला उनके बेहतरीन बदलो ॾींदो। 3 नंबर जी ॻाल्हि आहे अल्लाह ताला जी अज़ीम नेमत जो अंदाज पंहिंजा ॾिस न लॻाए सघो था। जंहिंखे इमाम हाकिम हज़रत जाबिर सां रिवायत कयो वियो, जंहिंजो खुलासो ई आहे त हिकिड़े ॾींहुं जिब्रील अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो ऐं जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो बंदो अहिड़ो हो, अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो बानो अहिड़ो हो जेको डूंगर मथे 500 वरे ताईं अल्लाह जी इबादत कंदो हुयो। हिकिड़ो वरे न पंहिंजी ज़िंदगी गुरू आहे, पंहिंजी ज़िंदगी 50 वरे जी 60 वरे जी 70 वरे जी वो डूंगर मथे वेही करे 500 वरे अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदो ऐं उनजे इर्द गिर्द जेको दरिया हो उनजे चौफेर घेरियल दरिया जे विच में डूंगर मथे वेही करे अल्लाह जी इबादत करे जो 500 वरिया डूंगर मथे पानी पीअण जे लाइ अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ हिकिड़ो चश्मो जारी करे छॾे, डूंगर मथे पाणी मिले ऐं हिकिड़ो अल्लाह तबारक व तआला अनार जो दरख़्त उन जे लाइ अनार जो वण उन जे लाइ उगाए सघे ऐं उहो अनार खाईंदो ऐं मिठो पाणी पी हर वक्त अल्लाह की इबादत में मसरूफ हो। जहिड़ा मन जो वक्त आयो त उन अल्लाह वटां इल्तिजा कई, अल्लाह वटां दुआ करो इलाही हालत सजदे में मुंहिंजी रूह कब्ज़ कई वञे। जहिड़ा मलाइक मुंहिंजी रूह कब्ज़ करे तहिड़ा आउं सजदे जी हालत में हुआ, मुझे जिस्म के सही साध न खे वञे, यानी मुझे जिस्म के जमीन के अंदर साड़ियो न वञे, सही साध मुझे जिस्म जमीन के अंदर कब्र के अंदर मौजूद है तात क़यामत के ॾींहुं सजदे जी हालत में उथियारियो वञा, क़यामत जे ॾींहुं उथिया त सजदे जी हालत में, मुझी मौत अचे त सजदे जी हालत में, ईअं सजदे जी हालत में पियो आहे क़यामत जे ॾींहं ताईं। सजदे जी हालत में क़यामत जे ॾींहुं मूंखे उथियारियो वञे त सजदे जी हालत में उनजे साथ ईज मामलो कयो, सजदे में उनजी रूह कब्ज़ कई वई, सजदे जी हालत में क़यामत ताईं पियो हूंदो। पोइ उनजे बारे में मालूम थियो त क़यामत जे ॾींहुं जॾहिं अल्लाह साम्हूं उभो थींदो त अल्लाह तबारक व तआला उनजे बारे में फरमाईंदो क़यामत जे ॾींहुं 500 वरे अल्लाह जी इबादत करण वारे उनजे बारे में अल्लाह फरमाईंदो त मुंहिंजे बंदे खे मुंहिंजे बाने खे मुंहिंजी रहमत सां मुंहिंजी जन्नत में दाख़िल कयो वञे। तूं 500 वरे अल्लाह जी इबादत करण वारो चवंदो मुझे अल्लाह की रहमत सां न बल्कि मुझे कमे की वजह से मुझे अमले के बदले मुझे जन्नत में दाखिल क्यों वञे। अल्लाह की रहमत की वजह से ना इतना बड़े अल्लाह की इबादत के 500 वरे ताईं तो मुझे फिर अमल की बिना पर मुझे जन्नत में दाखिल क्यों वञे। अल्लाह फरमाईंदो तो मुझे बंदे जा आमाल ऐं मुंहिंजूं नेमतूं जेको मूं उनखे ॾिनियूं हुई उन्ही खे शुमार कयो वञे, उन नेमतुनि जे दरमियान मुआज़नो कयो वञे। चुनांचे हिकिड़ी अख जी नेमत जो जॾहिं 500 वरे जे आमाल जे मुक़ाबले में वज़न कयो वेंदो अख जी नेमत जो पल्लो जेको आहे भारी निकिरंदो, वज़नी थी पवंदो, अमल हल्का थी पवंदा। 500 वरे जा अमल ऐं बाक़ी जेको नेमतूं आहिनि जेको अल्लाह हुन मथे ॾे उन मथे मुस्तग़ाफ़ थी वञो। अल्लाह तबारक व
जी नेमतें जो बदलो 500 वारे जी इबादत के अख जी नेमत जो बदलो पर पूरो करे सकेंदी तो यो नेमतूं तो उन वक़्तु वधारे थी वियो अल्लाह फरमाईंदो हाँ इन शख्स के जहन्नम में फेकाए छॾियो जहन्नम जे कांधे में लगे दाख़िल करे छॾियो पोइ अर्ज़ कंदो ऐं अल्लाह मूंखे पिन जी रहमत सां जन्नत में दाख़िल कयो अल्लाह फरमाईंदो हिनखे वापसि खणी अचो अल्लाह पुछंदो आहे मुंहिंजा बंदा चओ तो तोखे आदम में जाना वजूद के बख्शियो तो जो वजूद पढ़ो तोखे पैदा के आदम में जाना अर्ज कहंदो है अल्लाह तो पैदा कहे अल्लाह फरमाईंदो तोखे 500 वरे ताईं इबादत करण जी तौफीक के बख्शी के ॾिनी अहिड़ी तरह तोजे लाइ खाधे जे लाइ अनार जो दरख़्त के उगायो घर मथे ऐं तोते पीअण जे लाइ पाणी जो चश्मो के जारी करे छॾियो अर्ज़ कंदो अल्लाह हा जारी करे छॾिया अल्लाह फरमाईंदो ही मरे मुंहिंजी रहमत सां पिया ऐं तूं मुंहिंजी रहमत सां जन्नत में दाख़िल कयो वञे थो अल्लाह फरमाईंदो मुंहिंजे बंदे खे मुंहिंजी रहमत सां जन्नत में दाख़िल कयो बाजी खुरो इबादत है 500 वरे इबादत कहे हिकिड़े अख जो बदिलो पर पूरो न थियो त अल्लाह पाखे केतिरो नेमतूं ॾिने अख हिन अज़ीम नेमत जो तक़ाज़ो आहे त अख जी इबादत कई वञे हिनखे ज़ातन खां बचायो वञे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अख जी इबादत जे लाइ सूर विझण जी इजाज़त ॾिनो हुयो त अखियुनि जो क़ीमती नूर जो रोशनी जो महफ़ूज़ रहे बची रहे कारो सुर्मो कारो सूरो हर दौर में नज़र जी कुवत ऐं अख जी रती जो मवाद वहे था फालतू अख में जाड़ा जो कचरा पए था इनखे करण जो सबब मिले थो इन सिलसिले में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असमत जी बड़ी तारीफ फरमायो ही अखियुनि के जला बख्शे थो ऐं पलके के उगाए थो हाफिज़ इब्न क़य्यिम रहमहुल्लाह लिखियो हुयो त असमत वो सियाह पारो आहे वो सियाह पत्थर आहे जेको आसमान खां अचे थो ऐं मगरिब खां बरामद कयो वञे थो इन जो मिज़ाज जेको आहे सर्द ऐं ख़ुश्क आहे ऐं बिनाईअ खे रोशनीअ खे ताक़त थो बिलख़ुसूस उनजे साथ जेकॾहिं कस्तूरी मिलाई वञे त वधारे ताक़त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सुन्नत जे वक़्तु कस्तूरी मिलायो ऐं असमत जेको सूरो आहे इनखे लॻायो त हिन सां अखियुनि जी हिफ़ाज़त थिए थी हज़रत उबादा बिन सामित खां मरबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़्मिनू ली सिद्दन मिन अनफुसिकुम अज़मन लकुमुल जन्नह ऐं मूंखे पंहिंजी तरफ़ खां 6 चीज़ें जी गारंटी ॾियो 6 चीज़ें जी ज़मानत ॾियो तव्हांखे जन्नत जी गारंटी ॾियां थो तव्हांजे लाइ जन्नत आहे पहली चीज इज़ा हदस्तुम जॾहिं ॻाल्हि कयो त सची ॻाल्हि कयो कूड़ न कयो ॻाल्हि में हेरफेर न कयो ॻाल्हि में मिलावट न कयो ऐं मूंखे हिन चीज़ जी गारंटी ॾियो तव्हां सच ॾिसंदो ॻाल्हि कयो त सची ॻाल्हि कयो ॿी चीज वाउफू इज़ा वअदतुम वाइदो कयो त वाइदे खे पूरो कयो खिलाफ वर्जी वाइदे जी न कयो वाइदो कयो त वाइदे खे पूरो कयो वअतु इज़ा तुमिनतुम अमानत रखे वञे त अमानत खे आई लौटाए ॾियो पाछी ॾेई ॾियो चौथी चीज वाफ़दु फुरूजकुम पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त कयो ऐं पंजी चीज वअज़्ज़ू अबसारकुम निगाह के अखी के नज़र के हेठि रखो हिन जी गारंटी ॾियो तव्हां नज़र के हेठि रखंदो वक़ुफ़ू अयदीकुम पंहिंजे हथ खे रोके रखो कंहिंखे बुख न
चीजें थी अल्लाह जा नबी फरमाइंदा है मुझे गारंटी दियो ताकि जन्नत की गारंटी जा। मगर अफसोस अल्लाह ताला जी अजीम नेमत जा कदरदान जो कोई घणा ओछा है। अल्लाह जो फरमाने वजअल लकुम अस्समा वल अबसार वल अफइदता कलीलन मा तशकुरून। ए आखे कन दिना अखी मिलियो ए दिल दिनो उरे दिलाए ताई मुझी शुक्रगुजारी कयो कलीलन मा तशकुरून आई मुझी घणी शुक्र ऊंची शुक्रगुजारी कयो था कम शुक्रगुजारी कयो था। अखी कन्ने जो अजीम नेमतों दिलो तेरे बावजूद अल्लाह फरमाए तो ताई मुझी कम शुक्रगुजारी कयो था। खपे दरियाई अल्लाह ताला जे दिन मेरे कले शान जो कलाम सो उनकी अता करदा दिल सा हकायक के समझने की कोशिश करो। उनकी देने बसारत का बसीरत जो कम गिनो ए न सबक के न बोलो ए अल्लाह जा शुक्रगुजार बंदा बन जीवो। मगर अफसोस इनका की पर कम नहीं गिना इनकी सही आजा का इस्तेमाल नहीं गया। इनके बारे में अल्लाह फरमाए लहुम कुलूबुन ला यफ्क़हून बिहा व लहुम आयुनुन ला युबसिरून बिहा व लहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अनाम बल हुम अज़ल उलाइका हुमुल गाफ़िलून। आजा दिल ऐं पेट जे अंदर मगर ऐं सोचियो न था की आजो अखी आई मगर अखी सा ॾिसो नथा कन आई मगर उन्हीं कने सा सुनो नथा। ये इंसान अल्लाह फरमाए तो जानवर जड़ा है जानवर जड़ा बल हम अजल बल्कि जानवर का पर वजारा पत्थर है। यानी जो तेरे दिल जो सही इस्तेमाल नथा कहिए तेरे अखी जो सही इस्तेमाल नथा कहिए तेरे कने सा सही काम नथा चले वो जानवर आई बल्कि जानवर का बेकार है जानवर का बदतर है। हज़रत अबू हुरैरा का मरीज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आदम जे पुत्र मथे उन जे ज़िना जो हिस्सो लिखियो वञे थो जंहिंखे उड़ा बाला पूजी करे रहंदो। वज़नल ऐनैन नज़र अखी जो ज़िना पूरी नज़र सां न्यार आहे। वज़नल लिसान लुत्को ज़बान जो ज़िना जो पूरो कलाम करे। वल उज़ुनान ज़िनाहुमन इस्तिमाउ कने जो ज़िना जो गलत ॻाल्हि सुणे। वल यदु ज़िना अलबतशो अपने जो ज़िना जो पूरी नीयत सां पकड़े और रजुल ज़िना अल खता ए पगे जो ज़िना बुराई जी तरफ हले। वल कल्बु यहवी व यतमन्ना वल फरजु युसद्दिकु ज़ालिका औ युकज़्ज़िबुहु दिल जो ज़िना बुराई जी तमन्ना है आरज़ू करे ए शर्म जी जगह उनकी तस्दीक या तकज़ीब करे छॾे थी। बदकार जे इत्तिकाब नजारा सारा आजाद कोई हिस्सेदार बने था। जिना जी तरफ खणी वञे था उन्हीं नजारा सर फहरिस्त जो है अखा है जैसा गैर बारन के न्यारे ऐं ॾिसे थो ऐं पसंद करे थो। हिन हदीस मां मालूम थियो त पंहिंजी नज़र जी पंहिंजी अख जी हिफ़ाज़त करणी खपे। अबू हुरैरा का मरीज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया क़यामत के ॾींहुं ये खुशनसीब इंसान के अल्लाह के अर्श जी छाई मिलंदी उन्हीं में जरा हिकिड़ो हूंदो जे तन्हाई में अल्लाह के याद करे रोंदो। अकेले में अल्लाह के याद करे रोनो क़यामत के ॾींहुं ॿई छाई की मिलंदी जरा अल्लाह के अर्श जी छाई में मौजूद हो। हिकिड़ी हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये अखी
बाक़ी सां अल्लाह तबारक व तआला जे दब जी वजह सां ज़मीन मथे लुढ़क किरिया त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं उनखे अज़ाब में मुब्तला कीअं कईंदो, क़यामत जे ॾींहुं उनखे अज़ाब कीअं ॾींदो। हज़रत अबू हुरैरा ख़बर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जे दब सां रोअण वारो शख़्स जहन्नम में दाख़िल कीअं थींदो। जहिड़ी तरह ॾुधु खीर जेको आहे धणे में वापसि नथो थी सघे, अहिड़ी तरह ही इंसान जेको अल्लाह जे दब जी वजह सां अल्लाह जे ख़ौफ़ जी वजह सां रुनो ई करे पर जहन्नम में दाख़िल कीअं थींदो। अहिड़ी तरह अल्लाह खां डिॼण वारो शख़्स जहन्नम में नथो वञी सघे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खां ज़रूर बयान कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाईंदे थो त अखी खे जहन्नम जो ॾाढो कीअं छुहंदो। ऐनुन बकत मिन ख़श्यतिल्लाह, उहो अखि जेको अल्लाह जे दब जी वजह सां रोनी। ऐनुन बात तहसु फी सबीलिल्लाह, ऐं उहा अखि जे अल्लाह तबारक व तआला जी राह में पैरीदारी कई तो वो अख पर जहन्नम जे ॾाॾे खे कीअं ॾिसंदी। जहन्नम जे ॾाॾो हुन खे अख मथे कीअं थींदो, इंसान जहन्नम में दाख़िल कीअं थींदो। मेरा ध्यान इस्लाम अहिड़ी तरह अख जे बारे में कई हदीस हुई, लेकिन वक़्तु ख़तम थी चुको आहे त पाण इन अखियुनि खे सही इस्तेमालु कयूं। अल्लाह तबारक व तआला जी इन नेमत जी क़दर कयूं। इन नेमत जो वीडियो उन खां पुछो जंहिंजो अखी न आई। इन नेमत जो क़दर उन खां पुछो जेको पंहिंजी अखी या बीमारीअ खे विञाए चुको आहे। अॼु पाण इन चीज़ खे फिल्म में गाने में मोबाइल में इस्तेमालु कयूं पिया, लेकिन ई अखी जेको ई अल्लाह जे क़ुरान जी तरफ़ नथी वधे। अल्लाह जो क़ुरान इन अखियुनि जी वजह अखियुनि सां पाके पढ़ण जी तौफ़ीक़ नथी थी, दीन जूं ॻाल्हियूं पढ़ण जी बाक़ी तौफ़ीक़ नथी थी, पाके मोबाइल जूं ख़ुराफात ॼाणण जी तौफ़ीक़ थी थी। अल्लाह जी अखी एतिरे जे लाइ न ॾिने त पाण अखी अल्लाह जी नेमत खे ग़लति इस्तेमालु कयूं। अल्लाह फरमाया वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा। जे मुंहिंजी ज़िक्र खां एराज़ कयो त हुननि जी दुनिया जी ज़िंदगी तंग करे छॾींदुसि ऐं क़ियामत जे ॾींहुं तरह आउं हुनखे उथियारींदुसि त अंधो करे उथियारींदुसि। त मां अल्लाह जे ज़िक्र खां एराज़ न कयूं, अल्लाह जे क़ुरान खां एराज़ न कयूं, पाणी अखी खे सही इस्तेमालु कयूं, अल्लाह जी इन नेमत जी क़दर कयूं जेको अल्लाह पाके अहिड़ी अज़ीम नेमत ॾिने जेको 500 वर्ष अल्लाह जी इबादत कई त उहे अखि जो बदिलो पूरो न करे सघई त बाजी खोड़ो इबादत आहे हुन सां वञी। मां त 5 महीना पर अल्लाह जी इबादत न कई, 5 वरेपन ज़िंदगी में लिखियूं त बाजी अल्लाह जी इबादत कीअं थी सघंदी। 60 वरनि जी ज़िंदगी में 5 वरेप अल्लाह जी इबादत नथा करे सघूं त पाण अल्लाह जी हिन नेमत खे कीअं पूरो करे सघंदा। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला पाके पंहिंजी हिन नेमत खे सही इस्तेमालु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ग़लति इस्तेमालु करण अल्लाह बचाए। अल्लाह तबारक व तआला जेको बीमार आहे तंहिंखे शिफ़ाए कुली अता फरमाए ऐं हुसैन जेको बीमार आहे कई ॾींहं त अल्लाह तबारक व तआला उनजे लाइ पाके दुआ घुरण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह उनखे शिफ़ाए कुली अता फरमाए ऐं ॿिया भाउ जेको बीमारी में परेशान आहे अल्लाह उनजी बीमारी खे दूर करे, अल्लाह उनजी मुसीबत खे दूर करे, उनजे लाइ बि अल्लाह तबारक व तआला पाके दुआ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाके इन बीमारी में जरा इन हादसे में जरा इबरत हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाके नेक बनाए। अल्लाह तबारक व तआला पाके जियारे जैसे ईमान इस्लाम ते जियारे मारे त पंहिंजो खात्मो ईमान इस्लाम ते करे। आमीन सुम्मा आमीन।